सरदार सरदार बाराम खान पांचे बंगले ते घुरायो आ। सरदार जो ई केड़ो में कम पातो आ? कल मुसा निसार मिलियो कि असलम आई तवा जो टा करंदा से। ना 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 यो जो चाले ने बिल्कुल सिधो मां जो बाप कालू जो पलान कदम सलाम पलान कदम सलाम सरदार सरदार को जाना दी। हां राजा ada bakriyo dukon boleh dia sasana betul oh dah न्याज़ दीदा एरिया पुत्र ख्याल सा पुत्र बकरिन जो ख्याल के जाए असा जो दुश्मनी घणा है ना ठीक है ना ये ना तू रात में वे वने बकरियों को चोराई वने असलम जगह मां ये तो पानी जो आरवा तू मेरा घर में ठीक है ना ना मां तुम दुश्मनी लगा पे दादू ये तबीयत ठीक ना है यार ना माने ठीक है अल्ले यार तू जो मर्जी अच्छा पो यार पुत्र तोके भूख लगो तू मई मानी खाए तू बकरीन जे में बिठो हां क्या दारा कुछ ना ना मां जो बिठो ने तू मई मानी खाए वन इस बकरी के न लबते अंतर वाला ने मस्ती गई मैं बकरी जो कुछ भी न मिल दे। अस्सलाम वालेकुम कातिल खान। वालेकुम सलाम बड़ा है बकरी मां चोरी करे आज जी जी इन्हनि जो कुछ भी मालिकन के न मिले केर भी अचे वडेरो अचे जो कोई अचे न भले नवाब अचे इन्हनि जो कुछ भी मालिकन के न बाबा हाने तू हे माखे संभारे दे तो कातिल खान के बकरी हथ करे दिनो नवाब सरदार भी अचन उहे भी मोटिया विंदा हाने मां जो कम तू दिल जाए करे घर में छोरा ठीक है अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम असलम खान आजकल वा खैर ताहे दुआ न सलाम छो बावले नारा वयो छा कातिल खान चमचा मिला मिला छरे अरे बस कर कातिल खान ये या गलती की ना आज बड़ खतर हुंदे अरे तू भी असलम दूरी छड़ संधा पंजे टड़े भाखे सुबह ही शैतान खड़ो किची भी न अल्लाह वंदा अल्लाह कातिल खान यो गाल बुझाए कदे माजे मुंह चढ़ी वे उंडी खबर पेजींदा को जो करा तो के हलड़े हल बड़ो ट्रेक करण वारो बहादुर खान ये करे तो खेत तो मरण जोड़े शौक आए तो वनी के ट्रेन जे हेठों माजे गिची न लग तो भलो थी कातिल खान सच चवा सियाणन पीली जे ख्वाब में हुए भी छिछड़ा नजर इंदा है मौका सुठो ते करी फासो कर न धूम कड़ी छे माई बहादुर अरे लगे तो जो उहो ही हाल करणो पंदो जेको कालू जो क्योम अरे तवा के पाण में जेको आदमा उए फिल्म ठाया इन तवा के अኛ खबर ही ना है तो के आज चंडराई खयो वदो कातिल खान सोचे चाहतो सुठो ते जल्द मां जल्द निकरी वई न त मुंजो मीटर परियो न उपट मारे चंदो अरे बहादुर यो दिसी रहंदा से यो चैलेंज याद कजो अदा इकड़ा बकरी घुमा अरे तू छा करे पियो असलम बाहर के छोड़ दो बाबा अरे तू के डिठो है जी केरा आयो निसार आयो छा चल तो के मुके जे तू ये मानी खाया ओ मां आयो बकरी घुमो दाने छा थिंदो अचर असलम ये दा लगे तो निसार असा के पाण में विड़ाए थो
उन्हीं ॾींहं जो निसार खे गोली लॻो न उहो प्लान कयो अथव दा मुंहिंजो सलाह वठ हलंदासीं सरदार ने भाउ हा पोइ इन्ही खे ॾिसी शरीफ़ तुंहिंजे भाउ वरी बि असांजो चोरी करे ॾाढो ग़लति कमु कयो आहे अचर इहो तूं ग़लति आहे अचर अगर मां ते तुंहिंजे बकरी साबित असल में मां कट सुठो थी जेकॾहिं तुंहिंजे भाउ वटां अगर मां ते साबित आहे मां तोखे पीण भरे ॾींदुमि ठीक है हलदासीं सरदार बाराम खान जेको फ़ैसिलो कर हल सरदार बाराम ॾे हलंदासीं आदा अचर हल अस्सलाम वालेकुम सट बहादुर छा ॻाल्हि आहे परेशान लॻे थो यार सरदार बहराम घुरायो आहे अलाए छा चवंदो ख़बर न आहे यार सही हलणो त आहे न सरदार ॾे जेको सरदार फ़ैसिलो करे यार हलंदा आहियूं कीअं हलूं उनखे छा चऊं तुंहिंजो वधीक मर्ज़ी वसीम हाणे चवईं थो हलंदा आहियूं हलणो आहे सट ठीकु आहे सट हलंदा सरदार आहिनि वॾा आहिनि जीअं करे न ठीकु आहे यार असां ग़रीब आहियूं छा था ठीकु ता वरी भी को गलती कयो थी न सारा भा छा थियो वरी छा आहे सरदार बाराम खान फोन कयो को गलती कई थी जा हा दा आचर वारा पाण खे मुड़ुस माण्हू सम्झनि पिया हुनजो मां बकरी चोरी करे आयो गलत कई हाणे मां सरदार साहब के छा मुंहुं ॾियो दा सरदार ॾे वञणो तोखे लाज़मी आहे छा न वञेसि अदा हलणो आहे बिरादरी सां बि हलणो आहे सरदार साहब हाणे सॾु कयो आहे ज़रूरु उनखे मुंहुं ॾियणो आहे असांखे बिरादरी जो ज़रूरत न आहे सरदार जो बि ज़रूरत न आहे ईअं न आहे भाउ जो हर कंहिं सां मुंहुं लॻणी न हूंदो असां आहे गांड गुलामी करे छॾे ॾिनो आहे दा मां वञा थो थोरो कम सां जेको थींदो पोइ ॾिठो वेंदो काॾे वञे थो वञा थो थोरो कमु आहे शहर वञा थो कम सां बि पोइ गॾु